हेड़ा पंहिंजे हक़नि लाइ हर को विड़े थो पंहिंजे हक़नि लाइ हर को विड़े थो मिस्कीन ग़रीब मज़लूम हर हिन जे हक़नि लाइ विड़ भाॻिया सरकार थियनि त बि हेड़ा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मौजूद मौजूदीन मौजूद मुंहिंजा भाइरों मुंहिंजे लाइ उहे सभु मौजूद आहिनि कलोई जा गैरतमंद बाज़मीर माण्हू अस्सलाम अलैकुम जिए भुट्टो जिए अरबाब अमीर हसन आऊं घुराए थो यार तव्हां सभिनी भाइरनि जो तव्हां पंहिंजी दिलि मोहबत जो इज़हार हिते असां अची करे कयो आहे असां सां गॾु ॿाह में ॾिठो त बीठा आहियो तव्हां सभिनी जूं महिरबानियूं आहिनि हिकिड़ी ऑफिस जे इफ़्तिताह ते असीं आया आहियूं एतिरा माण्हू गॾिजा आहिनि इहा असांजी जीत आहे ऐं हिननि माण्हुनि जी असां सां मोहबत आहे जंहिंजे करे हर वक़्तु हर टाइम असां सां गॾु बीहनि था हिननि जा असां ते थोरा आहे उन खां पोइ इलेक्शन में त हर माण्हू वाइदा कंदा आहिनि हींअर तव्हां सां को वाइदो कोन कंदुसि असांजो किरदारु या मुंहिंजे वालिद अरबाब अमीर हसन जो किरदारु तव्हांजे अॻियां आहे असांखे कंहिं बि दावा करण जी ज़रूरत कोन्हे असीं हिननि माण्हुनि जा ख़िदमतगार मुंहिंजे ॾाॾे ताजवंद खां वठी अरबाब अमीर हसन खां वठी आहियूं अॻिते बि कंदा रहंदासीं जेके तव्हांजा बुनियादी मसइला आहिनि असां उन्हनि खे तरतीब टाइम ॾेई जल्द मां जल्द कोशिशि कंदासीं कि हल करियूं पर तव्हांखे ख़बर आहे कि कहिड़े हिसाब सां पाकिस्तान खे जेका हिते फ्रॉड टोलो हो पीटीआई जो पर आऊं हिननि पाकिस्तान जी आवाम जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं हुनजी गवर्नमेंट चाहे त पाकिस्तान जी हुनखे हुतां हटाए हिकिड़ी पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग ऐं ॿियूं जेके गॾियल जमायतूं आहिनि हुनजी गवर्नमेंट हाणे उहो पंहिंजो पाकिस्तान सिधी सिमत ते वञे पियो इंशाअल्लाह 6 महीना लॻनि 8 महीना लॻनि ही जेके हिन निभागे जो जेके पॉलिसी हुयो जंहिंजे करे हेॾी महांगाई थी आहे पाकिस्तान में जंहिंजे करे माण्हू भुगते रहिया आहिनि उहे 6 महीना 8 महीननि में इंशाअल्लाह ई जेका नई गवर्नमेंट आई आहे या उन्हनि खे ख़तमु करे ॾेखारींदी ऐं पाकिस्तान खे बचाए ॾेखारींदी ठगनि जी तव्हांखे ख़बर आहे त ठग जंहिं टाइम ईंदो आहे अहिड़ा ख़्वाब ॾेखारींदो आहे जो माण्हू हुनजे शिकंजे में अची वेंदा आहिनि हिन ठग अहिड़ा कूड़ा ख़्वाब ॾेखारिया जो माण्हू हुन ते वीचारा हुनजे शिकंजे में अची विया पर हाणे आज़ादु आहिनि ऐं उन्हनि जी तस्दीक राति पाकिस्तान आर्मी पाक फौज पंहिंजो बयानु ॾेई कयो कि का बि ॿाहिरीं साज़िश कोन्हे गवर्नमेंट खे हटाइण जी या हिते जमहूरियत जे हिसाब सां मेंबर नेशनल असेंबली पाकिस्तान जी आवाज़ हिन नाहिल नियाज़ी मां जान छॾाई आहे मथां खां वठी हेठि ताईं सभु फ्रॉड ऐं ठग आहिनि तव्हांखे कूड़ा ख़्वाब ॾेखारींदा तव्हां हुननि माण्हुनि जा किरदार ॾिसंदा जेके बि तव्हांखे ख़बर पवंदी कि हक़ सच वारा कहिड़ा आहिनि अरबाब ताजवंद खां वठी अरबाब अमीर हसन खां वठी या जेके असीं हिते बीठा आहियूं तव्हांखे असांखे का बि चवण जी ज़रूरत कोन्हे असांजा किरदार तव्हांजे अॻियां आहिनि अॼु जी ॻाल्हि न आहे जेके बि ख़िदमतूं कयूं आहिनि या अॻियां कंदासूं अरबाब अमीर हसन उहो शख़्स आहे जो ॾींहुं राति हिन पंहिंजो निंढो आराम करे पंहिंजे घर जे ग़रीब माण्हुनि लाइ अवेलेबल वेठो हूंदो हुननि जा लोड़े खां वठी माल जे भेल ताईं उहो मसइला हल वेठो कंदो असां नंढा हूंदासीं बाबा जी तबियत सही कोन हूंदी असां चवंदा हुआ थोरो रेस्ट करियो कि जहिड़ा अवी मुंहिंजो औलाद आहे तहिड़ो ही बि मुंहिंजा औलाद आहिनि
अवांखे जेको तकलीफ़ में ॾिसी सुम्ही सघां थो त मुंहिंजे हिन औलाद खे तकलीफ़ में ॾिसी ऐं सुम्ही नथो सघां तव्हां सभिनी खे ख़बर आहे 2-3 कलाक मथे निंड ई कोन कंदो उहो सभु तव्हांजे करे अॼु अलाह जो शुक्र आहे कि जेका ॻाल्हि असां 17 में कई अॼु तव्हांजा राज भाग सभु तस्लीम पिया कनि त अरबाब अमीर हसन जो औलाद सही रस्ते ते ॿिया ग़लति उहो सभु हाणे तव्हां गवाही ॾींदा कि असीं सही रस्ते ते आहियूं या न असां गॾु जेके बीठा आहिनि राज भाग हिकिड़ा बीठा आहिनि ॿिया हाणे जेके फ्रॉड मां निकिरनि पिया अॼु सादी असां सां गॾु शमूलियत कई आहे होली मोहम्मद रहीम सभु सुञाणो था चङो इज़तदार माण्हू आहे हू चए थो साईं हाणे हिननि सां गॾु असीं नथा हली सघूं अहिड़े माहौल में असीं नथा हली सघूं असांखां भुल थी असांखे ग़लति फहमी में रहिजी वियासीं कि अवां कुझु कयो ग़लति पर हाणे ख़बर पए थी कि अवी सभु सही आहियो माण्हू ॿिए तरफ़ वारा ग़लति हुआ माण्हुनि जी पॉलिसी किरदार में ख़बर पवंदी आहे बाबा जे टाइम खां वठी के अहिड़ा किरदार हुआ जेको अॼु जंहिं लाइन ते न अॼु बि हिकिड़ो ॿ किरदार हूंदा उहे पंहिंजो रोल प्ले कनि पिया हू जहिड़ो अॻे जे कयो पियो उहो रोल वरी उहो था प्ले कनि उनसां को फ़र्क़ु कोन थो पए पाकिस्तान हिकिड़े तरफ़ आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी ॿिए तरफ़ PTI आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ज़ुल्फ़कार अली भुट्टो खां वठो ॾिसो शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खां वठी ॾिसो उन्हनि जूं क़ुर्बानियूं तव्हां माण्हू त अलाए छा ॻाल्हियूं करे हुन में पेश था कनि हिते पर हुननि जूं क़ुर्बानियूं ज़िंदगी पंहिंजी क़ुर्बान करणु कंहिंजे लाइ सवली न हूंदी आहे 2-4 माण्हू शहीद थिया आहिनि सिर्फ़ु हिन ग़रीब मिस्कीन जुतियुनि उखारनि जे हक़नि लाइ शहीद थिया आहिनि ॿिए पासे क़यादत आहे हिकिड़ो ठक न्याज़ी जंहिंजे न पीउ जी ख़बर आहे न ॿिए जी ऐं उन खां पोइ हिते आसिफ़ ज़रदारी साहिब जहिड़ा 11 साल जेल कटियो आहे अवां जे लाइ ऐं माण्हुनि लाइ कटियो आहे हिकिड़ो 11 महीना वञे न ख़बरनि जी ख़बर पइजी पीपल्स पार्टी आहे ग़रीब मिस्किन माण्हुनि जी उन्हनि जी ख़िदमत करण जो ॿियो नालो आहे हिते हिकिड़े पासे अरबाब अमीर हसन जा नुमाइंदा आहिनि हर यूनियन काउंसिल ते ॿिए तरफ़ अलाए कंहिंजा मूंखे ख़बर न आहे अलाए केरु बीठा आहिनि अरबाब अमीर हसन जा हिकिड़े पासे अरबाब अमीर हसन ऐं शहीदनि जा नुमाइंदा बीठा आहिनि हिते ॿिए पासनि वारनि जी मूंखे ख़बर न आहे को कुझु चवणु थो चाहियां हाणे फ़ैसिलो तव्हां वटि आहे कि जेको ॾींहुं राति जागी तव्हां वटि वेठो सूर खाईंदो उन जा नुमाइंदा कामयाब कंदा या ॿिया उहो फ़ैसिलो तव्हांखे करिणो आहे ग़रीब हिननि माण्हुनि खे करिणो आहे ऐं असांखे उहो साबित करे ॾेखारींदा कि अरबाब अमीर हसन सही रस्ते ते हो या उहो ग़लति हो अवांजी ख़िदमत कई या न कई हिकिड़े पासे उन्हनि जा नुमाइंदा बीठा आहिनि हुन सां पाहा ॿेली चाचा अरबाब पीर बची हुयो जेको बाबा सां गॾु हूंदो या सभिनी खे ख़बर आहे असांजी यूनियन काउंसिल खेतलारी ते चेयरमैन जी सीट ते अरबाब पीर बच साहिबु आहे वाइस चेयरमैन महेंद्रोमल मेघवार आहे डिस्ट्रिक्ट काउंसिल ते मुंहिंजो भाउ अरबाब अजीर इनामला आहे तव्हां सभिनी खे गुज़ारिश कंदुसि हिकिड़े पासे अरबाब में पुटु आहे त ॿिए पासे हुनजो साथी हिकिड़ो ई असां अरबाब में जेको हुसां गॾु उहो आहे त हुनजी अव्हांखे पारत आहे सभिनी खे त हिते कलोई में डिस्ट्रिक्ट काउंसिल ते अरबाब अब्दुल रहमान आहे चेयरमैन ते साईं गुल मोहम्मद लुंड जो किरदारु तव्हांजे अॻियां आहे शरीफ़ इंसान आहे उनजो पुटु बीठो आहे सरफराज़ गुल वाइस चेयरमैन ते आहे नेहरू भला साईं ऐं वार्डनि ते असांजा मुख़्तलिफ़ कैंडिडेट आहिनि उन्हनि ऐं यूनियन काउंसिल बोलाड़ी ते अरबाब रज़ाला आहे पर असांजा सभिनी यूनियन काउंसिलनि ते जेके बि कैंडिडेट आहिनि उहे अरबाब अमीर हसन जा कैंडिडेट आहिनि उहे शहीदनि जा कैंडिडेट आहिनि उन सभिनी जो निशान तीर आहे तीर हुननि जो निशान आहे अवां जो निशान आहे अरबाब अमीर हसन जे पोइ लॻनि जो निशान आहे उन्हनि जे औलाद जो निशान आहे तो तीर जे कैंडिडेटनि जी पूरे ज़िले थरपारकर में हिमायत थो करियां उन्हनि खे ई वोट ॾिजो जेके
अरबाब अमीर असांजा पोइ लॻा आहिनि या असांजा आहिनि या जेके बि जेके शऊर रखंदड़ माण्हू आहिनि कंहिं पार्टी में वेठा आहिनि हुनखे चवां थो तव्हांजी ख़िदमत कंदा ईअं ई कंदा ॿिए पासनि जा कैंडिडेटनि जी ख़िदमत जी तव्हांखे ख़बर आहे जेका अवां करे चुका आहिनि ॿिए पासे जी तव्हांखे सभु ख़बर आहे जेको हुननि ख़िदमत कई आहे वरी खपे तव्हांखे वरी आणे ॾियूं हिननि जी हाणे ॻाल्हि हिते अचो कि हुननि जी हींअर खां ई राग लॻो पियो आहे कि धांधली बाबा 12 ॾींहं जा इलेक्शन थिया हींअर असीं धांधली करियूं कहिड़ी केरु न धांधली कयो धांधली हे माण्हू कनि पिया वोट कोन था ॾींदा वोट वठो मिंटू करियो पर अव्हांखे जीसन सां कोन मिलंदा मूंखे जेको लॻे थो जेको हथु रखियो माण्हुनि खे हाणे असां सुबुह जो दौड़ो पियो लॻे बाबा वोट मिलनि कोन था हाणे को बहानो करे भॼनि था हुननि खे चैलेंज थो ॾियां कि महिरबानी करे बाइकाट इलेक्शन जो करे भॼिजो न पोइ हिते मुक़ाबिलो करियो असां सां इलेक्शन करियो त तव्हांखे ख़बर पए कि माण्हू गॾु कंदा आहिनि ऐं तव्हांखे भॼण असीं कोन ॾींदासूं असीं इलेक्शन कराईंदासूं हुते इनशाला ऐं तव्हांखे पंहिंजे वज़न जी ख़बर पवंदी जेके बिरादरियूं आहिनि सभु चङा इज़तदार पटके वारा टोपी वारा नौजवान शऊर रखंदड़ बाज़ अमीर सभु माण्हू असां सां गॾु आहिनि तव्हां ॾेखारियो हुन सां गॾु आहिनि को वोट किथां मिलंदो हाणे असीं धांधलियुनि जो राग लॻायो आहे का बि धांधली कोन्हे फेयर इलेक्शन आहे वोट ही डिसाइड कंदो अभी माण्हू ई डिसाइड कंदा कहिड़ा नुमाइंदा तव्हांखे खपनि तो तव्हांखे आउं गुज़ारिश कंदो कि जेके बि ज़िले पूरे थरपारकर में तीर ते थप्पो हणी पीपल्स पार्टी जा सभु नुमाइंदा कामयाब कंदो तव्हां सभिनी जूं महिरबानियूं जीअं फोटो जीअं